अरे भाई कम से कम पंहिंजो कबट त ठाहियो। सॼो ॾींहुं टीवी खपेव या पेपर खपेव? दो मुर्रा भैंस चोरी हो गई। पुलिस की टीम निकली ढूंढने। साली को भगा ले गया जीजा। इहो छा था पढ़ो? अरे मां हिन में आहे समाचार त मां पढ़ा थो न। तू बुरो छो थी मनी? जेको समाचार हूंदो त माण्हू पढ़ंदो न। महांगाई जो समाचार कोन्हे, हेॾी महांगाई वधी वई आहे। हाँ, महंगाई जो भी आहे हिन में समाचार, पर महंगाई आहे कोन जया। सम्झ मुंहिंजी ॻाल्हि। ईअं ई माण्हू रड़ियूं कंदा रहंदा आहिनि। महंगाई कोन्हे। अरे भाई मां तो सम्झायां, ॿुध। असांजी जेका करेंसी आहे न, उनजी वैल्यू घटिजी वई आहे। ॾिस, अॻे असां 2000 जो सोन वठंदा हुआसीं न, हेॾो ईंदो हेॾो अॻे। ऐं हाणे 50,000 सोन एतिरो त भाई जरी ॾेखां बि न ईंदी। पोइ माना पैसा त जाम आहिनि न, 50,000, मगर मिले घणो थो? वैल्यू घणी आहे हुनजी? एतिरी। यानी असांजी करेंसीअ जी वैल्यू घटिजी वई आहे। सम्झी? नथी सम्झे? हाणे मां सम्झायां थो। ॾिस ॿुध, हाणे तूं सम्झी वेंदी। जेॾी महिल जया तुंहिंजी शादी थी, तूं आई हुई न असांजे घर, 20 साल जी हुई। तुंहिंजी कमर हुई 28, तुंहिंजो वजन हो 35 किलो, ऐं वैल्यू कहिड़ी हुई? हल त भेण। हाणे तुंहिंजी उमिरि आहे 45, तुंहिंजी कमर आहे 38, तुंहिंजो वजन आहे 75, सभु कुझु तोखे वधीक आहे, एॾो वधीक, मगर वैल्यू घणी अथई? 0। No. सॉरी, गलती थी हुई। तुझी ॾाढी वैल्यू आहे। सॉरी।